नाज़रीन हेडलाइंस हमारे ॾिठो तफ़सीली ख़बर में बलीकार बुलेटिन शुरुआत में अवां खे अहम वाक़े बाबति अपडेट कंदासीं। कराची जे कोरंगी क्रॉसिंग वारे इलाइक़े में नाज़रीन 4 माड़ इमारत किरी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त हिन वक़्त ताईं 2 लाश कढिया विया आहिनि ऐं 6 ज़ख़्मियुनि खे पिणु कढियो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इमारत में 8 खां 10 ख़ानदान तरसियल हुआ। घणा माण्हू हिन वक़्त ताईं बि ढेर हेठां दॿियल आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया जो चवणु आहे त इमारत गैर क़ानूनी तौर ते 50 गज़ ठाही वई हुई। अवां खे अफ़सोसनाक ख़बर बाबति अपडेट कयूं था। कराची जे इलाइक़े कोरंगी क्रॉसिंग वेझो रिहायशी इमारत किरी पई आहे। हिन वक़्त 2 लाशनि खे कढियो वियो आहे, जॾहिं 6 ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इमारत में 8 खां 10 ख़ानदान तरसियल हुआ ऐं केतिरा ई माण्हू हिन वक़्त बि ढेर हेठां दॿियल आहिनि। इन हवाले से तफ़सील मालूम कयूं था। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी जो रिपोर्टर राजा असगर सुमरो। असगर, असांखे अपडेट कजो, हिन वक़्त छा सूरतहाल आहे, इमदादी कार्रवायूं कीअं हली रहियूं आहिनि? जी बिल्कुल, इमदादी कार्रवायूं ज़ोर शोर से हली रहियूं आहिनि। हिन वक़्त भी ईदी, छीपा, रेंजर्स, पुलिस ऐं सिंध हुकूमत जा ॿिया एहलकार जेके आहिनि हिन टाइम उहो इमदादी कार्रवायुनि में रुधल आहिनि। ऐं अव्हां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त रिहायशी इमारत में 8 फैमिलियूं चवनि पिया सुबुह खां तरसल हुयूं, जंहिंमां 6 फैमिलियूं जेको आहे त किरण खां कुझु देरि अॻु में उहे निकिरी वियूं। हिन वक़्त बि इमारत में ॿुधायो थो वञे त 6 खां 7 ॼणा फाथल आहिनि, जंहिंमें ॿार औरतूं बि शामिल आहिनि। इन सां गॾु अव्हां खे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त 2 नंढड़नि जूं जेके लाशा आहिनि उहे जिना अस्पताल मुंतक़िल कयूं वयूं आहिनि। जी अच्छा असगर, इन हवाले सां अपडेट कजो त केतिरनि ज़ख़्मियुनि खे हिन वक़्त अस्पताल पहुचायो वियो आहे? जी, पाड़ेसरियुनि ऐं छीपा जे अमलदारनि ॿुधायो आहे त हिन टाइम जेको 8 ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ कराची जे मुख़्तलिफ़ अस्पतालनि जेको आहे ॾिनो वियो आहे, जंहिंमें एंडस अस्पताल आहे, जिना अस्पताल आहे ऐं सिविल अस्पताल आहे। उन्हनि में जेको आहे 7 खां 8 ज़ख़्मियुनि खे नियो वियो आहे ऐं 2 लाशा इमारत मां कढी वयूं आहिनि। अच्छा असगर, इन हवाले सां अपडेट कजो त इंतज़ामिया जो इहो बि चवणु आहे त इमारत गैर क़ानूनी तौर ते 50 गज़ ठाही वई। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि जो छा चवणु आहे? जी, इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त हालिया जेकी बारिशनि जे करे इंतिहाई ते पाणी बीठो हुयो, इमारत में पाणी भरिजी वियो ऐं इमारत खे तामीर खे एतिरो घणो अरसो बि न थियो। 12 साल टोटल अरसो थियो इमारत खे, पर नाक़िस कम हुजण जी वजह खां जेको आहे त इमारत तमामु ख़राब हालत में हुई। कल ई इलाइक़े वासियुनि जेको आहे त इमारत वारनि सां बि मुलाक़ात करे, जंहिंमां 6 फैमिलियूं इमारत मां कढी वयूं हुयूं, जेके 2 ख़ानदान में तरसल हुया इमारत में। ॿुधाए थो वञे ग़रीबनि उन्हनि खे ॿियो का अल्टरनेट न हुयो, घर न हुयो उन्हनि खे, जंहिं वजह खां उहे 2 फैमिलियूं इन इमारत में तरसल हुयूं, जंहिंजी वजह खां अॼु हादसे में 2 फैमिलियूं हादसे जो शिकार थियूं। जंहिंमें ॿुधायो थो वञे त उन्हनि में 2 नंढड़ा बि आहिनि, औरतूं बि आहिनि ऐं पोड़ा बि में जेके दॿियल उन्हनि में शामिल आहिनि। अच्छा असगर, इन हवाले सां अपडेट कजो त इंतज़ामिया जो छा चवणु आहे, जीअं त इमदादी कार्रवाई जारी आहिनि, छा अंदाज़ो लॻाए सघिजे थो त केतिरो जानी नुक़सान थी सघे थो हिन वाक़े जे सूरत में? गॾो गॾु इहो बि ॿुधाइजो त इंतज़ामिया जूं जेके इमदादी कार्रवायूं आहिनि उहो केतिरे तौर तां ॾिसो पिया त तरीक़े सां हलनि पियूं या इलाइक़े वासियुनि जूं के शिकायतूं साम्हूं अचनि पियूं? जी बिल्कुल, इलाइक़े वासियुनि जूं शिकायतूं इंतिहाई घणियूं आहिनि। इन हवाले सां मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची इफ्तिखार शलवानी भी हाणे जेको आहे त जाइ ते पहुची विया। उन खां अलावा रेंजर्स, DSR, पुलिस चीफ ऐं तमामु जेके सिंध हुकूमत जा ॿिया बि अमलदार आहिनि उहे बि पहुता आहिनि। PTI जेको चूंडियल MP आहे राजा अज़हर, उहो बि हिन वक़्तु इमदादी कार्रवायुनि में रुधल आहिनि। इंतज़ामिया तौर ते जेको ॿुधायो थो वञे त 50 खां 60 इमारत जेको आहे त तामीर कई वई। इमारत जेको आहे त 5 मंज़िला इमारत जी परमिशन बि न वरिती वई, जंहिंखां जेके मथियां 2 माड़ उहे ॿुधायो थो वञे त उहे गैर क़ानूनी तामीर थियल हुया। इन सां गॾो गॾु तामीर में जेको आहे त नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो, जंहिंजी वजह खां इमारत टोटल 12 सालनि जे अंदरि जेको आहे किरी पई आहे। अच्छा, ज़ख़्मियुनि में औरतुनि ऐं ॿारनि जो केतिरो अंग ॿुधायो पियो वञे? जी, ज़ख़्मियुनि में ॿुधायो थो वञे त 4 ॿार आहिनि, 3 औरतूं आहिनि। हिन वक़्त ज़ख़्मी जेके मुख़्तलिफ़ कराची जे अस्पतालनि में नियो वियो आहे ऐं जेके 2 जेके शहीद थिया आहिनि नंढा, उहे बि नंढा ॿुधाया था, जंहिंजी उमिरि 7 खां 8 साल ॿुधाई थी वञे। जी ठीक है असगर, अवां खां इन बाबति वधीक अपडेट्स पे वठंदासीं। फिल वक़्त वरी महिरबानी। नाज़रीन, असगर असांखे अपडेट करे हुयो अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां। कराची जे इलाइक़े कोरंगी क्रॉसिंग वटि इमारत किरी आहे, जंहिंजे नतीजे में हिन वक़्त 2 लाश कढिया विया आहिनि ऐं हिन वक़्त बि मलबे हेठां खोड़ सारा ज़ख़्मी मौजूद आहिनि। केतिरनि ई माण्हुनि खे कढण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि ऐं इंतज़ामिया जो चवणु आहे त ही गैर क़ानूनी इमारत हुई ऐं गैर क़ानूनी इमारत जे हवाले सां मूंखे ॿुधायूं पिया त 50 गज़ एक्स्ट्रा हिन ते जेका हिन खे ठाही वई, जंहिंजे करे ही इमारत तमामु कमज़ोर हालत में हुई ऐं जंहिंजे करे ही अॼु अफ़सोसनाक वाक़ियो
केतिरा ज़ख़्मी हिन वक़्त बि उते तड़पी रहिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल करण जे हवाले सां ईदी ऐं छीपा जूं जेके टीमूं आहिनि उहे हिन वक़्तु वाक़िअ वारनि मौजूद आहिनि ऐं इमदादी कार्रवायूं तेज़ी सां जारी आहिनि।